ओ गुल गुलाब जा गुल रबेल जा अॼु छटायो यार थो अचे ओ गुल गुलाब जा गुल रबेल जा अॼु छटायो यार थो अचे सदके वञा मां पंहिंजे पिरिया तां मूंसां मिलण मुंहिंजो प्यार थो अचे गुल रबेल जा गुल गुलाब जा। अॼु ही फ्लावर फेस्टिवल जो ॿियो ॾींहुं आहे ख़ासि ही मुख़्तस थियल आहे फैमिलीज़ ऐं ॿारनि जे लाइ ऐं माशाल्लाह लाड़काणे जा वधि में वधि शहरी आया आहिनि फैमिलीज़ आहिनि ख़ासि करे ऐं असांजो मेन मक़सदु बि इहो हो त फैमिलीज़ ऐं सभिनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ी एंटरटेनमेंट जो माहौल ठाहियूं ऐं अलहमदुलिल्लाह अॼु हिते लेडीज़ खे ॿारनि खे ॾिसी ॾाढी दिली ख़ुशी थी आहे त लाड़काणे जूं फैमिलीज़ ॿाहिरि निकितियूं आहिनि ऐं हिन फ्लावर फेस्टिवल खे इंजॉय थी कनि। सुख सारा अलियत लिखे जा दुखन जो माज़ में वार थिया बाबा माशाल्लाह हिकिड़ी नवाणा हिकु गुलनि जो हिकिड़ो फेस्टिवल रखियो अथऊं जे जो माना माण्हुनि जे हिन माना कम ॾे घटि तवजो हिन खां पोइ माशाल्लाह अल्लाह कंदो इहो हिन जे हिसाब में सुधारो ईंदो ऐं तमामु महिरबानियूं सिंध वासियुनि जूं ऐं जेके मेयर साहब आहे जिन प्रोग्राम जोड़ियो आहे उन्हनि जूं बि तमामु महिरबानियूं। सभ खां पहिरियां त लाड़काना न्यूज़ 9 जेको चैनल आहे तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो ऐं मूंखां पुछा कई त जेको फेस्टिवल आहे विंटर फ्लावर फेस्टिवल जेको आहे इहो 3 ॾींहंनि जो फेस्टिवल आहे जेको असांजो मेयर आहे जेको लाड़काणे जो साईं एडवोकेट अली अनवर लोर साहब अनवर अली लोर साहब जे तरफ़ां उनजी टीम जे तरफ़ां इहो मुनक़िद थियल आहे। ॾाढो मज़ो आहे हिन में ऐं इन में मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां गुल घुराया विया आहिनि। कल्ह जेंट्स जो ॾींहुं हुयो 15 तारीख़ जीअं ॿाहिरि जो मौसम जीअं शुरू थियो आहे त कल्ह हिन जो इफ़्तिताह थियो हुयो। कल्ह बि काफ़ी माण्हू आया शहर जा जेके मौजूज़ माण्हू आहिनि उहे आया उन्हनि गुलनि जो वास वरितो। अॼु वरी हिकिड़ो ॾींहुं लेडीज़ जे लाइ माना लेडीज़ जेके फैमिलीज़ जेके आहिनि लाड़काणे जूं उन्हनि जे लाइ मुनक़िद थियल हो 16 फरवरी ऐं सुभाणे वरी 17 फरवरी बि अञा रखियल आहे प्रोग्राम। अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल थियणु घुरिजनि छो त सावक ऐं सुराण जेको आहे इहो हयात आहे माण्हूअ जी हयातीअ खे वधाए थी सावक। लाड़काणे में इहो फेस्टिवल थियो आहे ताकी हिन जो मतिलबु आहे त माण्हुनि ताईं ॼाण पहुचे गुल पोखनि वणकारी कनि। असांजे मेयर साहब करायो आहे जी तमामु सुठो असांखे तमामु हिते मज़ो आयो ऐं फ्लावर्स बि तमामु सुठा आहिनि राहत जी साख असांखे सभु पसंदि आहिनि सभु अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। हा जी ज़रूरु थियणु खपनि। छा चऊं तमामु सुठो थो लॻे भलो था फील कयूं। हाँ हमेशा। मेरा नाम है ईशानी हम इधर बहुत इंजॉयमेंट करने आए हम सिंध के हम लाड़काने के बहुत मशहूर है सिंध हम यहाँ पे इंजॉयमेंट करने आए। प्रोग्राम बनाया गया है फ्लावरिंग प्लांट के लिए और ये सारे जितने भी आप फ्लावर देख रहे हैं ये सारे बाहर मुल्क के हैं। में ॾाढो मज़ो आयो असां आया फैमिली सां गॾु ॾाढो मज़ो आयो हिते ॾाढा सिंगर बि आया फुल मज़ो आयो। प्रोग्राम लाड़काणे में थियणु घुरिजनि इंशाल्लाह। छोराइतो आहियां अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। अॼु हीउ जेको प्रोग्राम आहे विंटर फ्लावर फेस्टिवल आहे लाड़काणा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी तरफ़ खां जेको फर्स्ट टाइम लाड़काणे जे माना शहर में लॻायो वञे थो त हिकिड़ी ज़बरदस्त हीअ हिकिड़ी सुठो हिकिड़ो स्टेप आहे छो त लाड़काणे में लाड़काणो बि सिंध में हिकिड़ो वॾो मुक़ाम रखे थो। फ्लावर फेस्टिवल जेके अॻु में थींदा हुआ त असां ॿुधंदा ईंदा हुआसीं नवाब शाह में थिए थो जैकाबाद में थिए थो या ॿिए कंहिं हंधि थियनि था पर लाड़काणो छो त शहीद जो शहर आहे लाड़काणो ईअं सम्झो त एशिया लेवल ते हिकिड़ो वॾो मुक़ाम रखे थो वर्ल्ड लेवल ते त हिते इहा शइ थियणु ज़रूरी। शो में ॾाढो मज़ो आयो शो ॿीहर बि थियनि थी।